हीउ ओसर पीड़का जो ऑनलाइन लेक्चर सिलसिलो आहे। हीउ लेक्चर चौथे दर्जे जे रियाज़ी मज़मून लाइ तैयार कयो वियो आहे। मुंहिंजो नालो मुसरत उर्साणी आहे। आउं गुल उर्साणी स्कूल में उस्ताद आहियां। हिन लेक्चर जो मौज़ू आहे मुफ़रद जुज़ाकारी यानी प्राइम फैक्टराइज़ेशन। हिन लेक्चर में असीं 3 शयूं सिखंदासीं। सभ खां पहिरीं पाण ॾिसंदासीं त मुरकब अंग कहिड़ा थींदा आहिनि। पोइ पाण सिखंदासीं त मुफ़रद अंग कहिड़ा थींदा आहिनि ऐं आख़िर में पाण के अंग जा मुफ़रद जुज़ा लहण सिखंदासीं। मुरकब अंग छा आहे? उहो अंग जंहिंखे पाण खां नंढनि जुज़नि में टोड़े सघिजे उनखे मुरकब अंग चइबो आहे। मतलब त उहो अंग जंहिंखे पंहिंजे पाण खां सवाइ कंहिं ॿिए अंग जो बि खोड़ो लॻे। मिसाल तौर 4, 6, 8, 9, 10, 12, 14 वग़ैरह मुरकब अंग आहिनि। मुरकब अंग खे अंग्रेज़ी में कंपाउंड नंबर चइबो आहे। हिते 50 खां नंढा अंग ॾेखारजनि था। उहे अंग जेकी मुरकब अंग न आहिनि से ॻाढ़ी लीक सां कटजनि था। मुफ़रद अंग छा आहे? उहो अंग जंहिंखे पाण खां नंढनि जुज़नि में टोड़े न सघिजे उनखे मुफ़रद अंग चइबो आहे। मतलब त उहो अंग जंहिंखे पंहिंजो पाण खां सवाइ कंहिं ॿिए अंग जो खोड़ो न लॻे उनखे मुफ़रद अंग चइबो आहे। मिसाल तौर 2, 3, 5, 7, 11, 13 मुफ़रद अंग आहिनि। जीअं त 1 सभिनी खां नंढो अंग आहे तंहिं करे इनखे मुफ़रद अंग न चइबो आहे। मुफ़रद अंग खे अंग्रेज़ीअ में प्राइम नंबर सॾिबो आहे। हिते 50 खां नंढा अंग ॾेखारजनि था। उहे अंग जेकी मुफ़रद न आहिनि से ॻाढ़ी लीक सां कटजनि था। ॿ ॻाल्हियूं हमेशा यादि रखो। हिकु मुरकब अंग आहे न मुफ़रद। 2 खां सवाइ बाक़ी सभु ॿधी अंग मुरकब अंग आहिनि। मुफ़रद जुज़ा छा आहिनि? जिन अंगनि जो खोड़ो लॻे तिन खे जुज़ा चइबो आहे। कंहिं बि अंग जे नंढे में नंढनि जुज़नि खे मुफ़रद जुज़ा चइबो आहे। मुफ़रद जुज़नि खे अञा वधीक नंढनि जुज़नि में टोड़े नथो सघिजे। मुफ़रद जुज़ाकारी माना कंहिं अंग खे मुफ़रद जुज़नि में टोड़णु। रियाज़ीअ जा केतिरा ई मसइला हल करण लाइ कंहिं वॾे अंग खे नंढे में नंढनि जुज़नि यानी मुफ़रद जुज़नि में टोड़ण जी ज़रूरत पवंदी आहे। इन करे तव्हांखे मुफ़रद जुज़ा मालूम करण जो तरीक़ो अचणु घुर्जे। इन लाइ वरी खोड़ा अचणु तमामु ज़रूरी आहे। हिन लेक्चर में मुफ़रद जुज़ा मालूम करण जो तरीक़ो हिकु मिसाल सां सम्झाइजे थो जंहिंमें पाण वरी वंड कंदासीं। हिन मिसाल में पाण 48 खे मुफ़रद जुज़नि में टोड़ींदासीं। जीअं त 48 ॿधी अंग आहे तंहिं करे इहो 2 सां पूरो वंडिजे थो। जवाब अचे थो 24। 24 बि ॿधी अंग आहे। इनखे 2 सां वंड करण सां जवाब 12 अचे थो। 12 बि ॿधी अंग आहे। इन करे 2 सां वंड कंदासीं ऐं जवाब मिलंदो 6। हिकु भेरो वरी 6 खे 2 सां वंडींदासीं छाकाणि त इहो बि ॿधी अंग आहे। जवाब मिले थो 3। पर 3 मुफ़रद अंग आहे। मतलब त इनखे पंहिंजो पाण खां सवाइ कंहिं ॿिए अंग जो खोड़ो नथो लॻे। इन करे इते वंड करण जो सिलसिलो ख़तम थी वियो।
अहिड़ी रीत 48 के मुफ़रद जुज़न में हीअं तोड़जे थो। 48 बराबर आहे 2 ज़रबिया 2 ज़रबिया 2 ज़रबिया 2 ज़रबिया 3 जे। इन सां ई मुफ़रद जुज़ाकारीअ ते हीअ लेक्चर पूरो थियो।